अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्जा मलिक खिलाड़ में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदव त कूंज सोडल जे मथां ज़ोर रखंदो, उन खे चवंदो त तूं हाणे मूंखे रस मंसूर वटि पहुचा, तूं मूंखे उन जी हवेली ते छॾे आ। ऐं सोडल हिन खे चवंदो त तूं हाणे कुझु ॾींहं सब्र कर, मां तोखे ज़रूरु छॾे ईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों, सोडल कूंज जी ख़बर कंहिंखे बि न ॿुधाईंदो, न रस मंसूर खे ॿुधाईंदो, न वरी रेज़न वारनि खे ॿुधाईंदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदव त रेज़न ऐं ककर वारा परेशान हूंदा त छोरी कूंज अॼुकल्ह किथे गुम थी वई। ककर चवंदो त मुंहिंजे पक सां छोरी कूंज खे रस मंसूर लिकायो आ, न त हू हिन महिल ताईं घर पहुची वञे हा। ऐं हाणे तव्हां ॾिसंदव त ककर जेको आहे जल्द खां जल्द रस मंसूर सां मिलंदो, उन खे चवंदो त तूं मुंहिंजी भेण कूंज खे वापसि कर, न त मां तोखे ज़िंदा न छॾींदसि। मंसूर चवंदो त तुंहिंजी भेण मूं वटि न आहे, अगरि मूं वटि हुजे त मां तव्हांजे हवाले ज़रूरु कयां हा। इहा तव्हांजी चाल आहे मूंखे झुकाइण जी, इहा तव्हांजी चाल कॾहिं बि नाकाम न थींदो, यानी कॾहिं बि कामयाबु न थींदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदव त सोडल ऐं मुराद वारा इन झेड़े में टिपो न ॾींदा, हू हाली हिकु पासे थी वेही रहंदा। हू रेज़न वारनि जो इंतज़ारु कंदा त जॾहिं बि असां सां झेड़ो कंदा त पाणे असां ॾे हलिया ईंदा, न त असांखे का बि शौक़ु न आहे झेड़ो करण जी। ऐं ॿिए पासे रेस शाह निवार रस मंसूर लाइ हाल चाल कंदो, पर हाल उन जा चाल नाकाम थी वेंदा। पोइ हू हिकु इहो कमु कंदो, रेज़न वारनि खे ऐं रस मंसूर वारनि खे पाण में विढ़ाईंदो, यानी इन बाहि खे भड़काईंदो, इन विच में पाण हलियो वेंदो। छो जो रेस शाह निवार इहो पियो चाहे त हर हाल में रस मंसूर मारियल हुजे। ऐं ॿिए पासे रेस शाह निवार पुलिस जे मथां घणो ज़ोर रखंदो, उन खे चवंदो त तूं रस मंसूर जे मथां केस दाख़िल कर, न त मां तोखे हितां बदिली कराए छॾींदुसि। पुलिस चवंदो त मूंखे रस मंसूर मथां ज़ोर नथो लॻे जो मां उन खे गिरफ़्तार कयां, उन जे मथां DSP जो हथु आहे। अगरि मूं हुन जे मथां केस दाख़िल कई त पोइ सॼी ज़िंदगी मां खट भेड़ो थी वेंदुसि। ऐं ॿिए पासे अम्मा साइण रस मंसूर खे चवंदो त तो कहिड़ो कमु कयो जंहिंमें हू ज़ालिम तोखे फासाइण पिया चाहिनि। रस मंसूर चवंदो त मूं अहिड़ो कमु ई नाहे कयो, उन्हनि जी शैतानगिरी आहे, यानी हू मूंखे फासाइण पिया चाहिनि, मूंखे झुकाइण पिया चाहिनि, पर हाल इन्हनि जो इहो कमु नाकाम थी वेंदो। अम्मा साइण चवंदो त तूं हर वक़्तु होशियारु थी जा, दुश्मन केॾी महिल बि तो मथां हमलो करे सघनि था, तो ते अॻियां बि कई बार हमला थी चुका आहिनि। रस मंसूर चवंदो त हाणे मां होशियारु आहियां, हाणे मां दुश्मन खे संभालण जी लज रखां थो। ऐं ॿिए पासे सोडल गुलपरी खे चवंदो त तूं हाणे परेशान न थी, छो जो हाणे मां जल्द खां जल्द तुंहिंजो निकाह टोड़े पाण ॿई पसंदि जी शादी कंदासीं, इन करे हाणे तोखे परेशान न थियणो पवंदो। गुलपरी चवंदो त तो त मूंखे बाहि में धिके छॾियो, अञा मां परेशान न थियां त ॿियो छा कयां, मुंहिंजो सिर्फ़ु साह तो में हो, मूं त सिर्फ़ु तोखे चाहियो, तो त मूंखे धारनि में धिकारे छॾियो। सोडल चवंदो त तुंहिंजो नसीब ई उते लिखल हो, पर मां तुंहिंजो संग चटी उन्हनि खे न ॾियां हा त पोइ मुराद वारनि जो लाश घर में अचे हा, इन करे मूंखे ही कदम खणणो ई पियो। ऐं ॿिए पासे सोडल मुराद खे चवंदो त इन बाहि खे रेस शाह निवार मचाए छॾियो, हाणे असांजो सुठो इन में त असां बि उन दुश्मन जे पोयां पऊं ऐं उनखे झुकाइण जी कोशिशि कयूं। मुराद चवंदो त मां ॿिए जी बाहि ते हथु सेकण न पियो चाहियां, जो पोइ हू असां ॾे रुख कंदा त असां उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। मां ॿिए जी दुश्मनी ते टिपो खाइण नथो चाहियां, छो जो मुंहिंजे वञण सां पोइ दुश्मनी वधी सघे थी, खुटंदी न। अली ख़ान सोडल खे चवंदो त अदो मुराद सही चई रहियो आहे, तो मूंखे उमेद आहे त दोलाब ड्रामे जी कहाणी तव्हांखे आई हूंदी पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।